जेको इनिशियली हेसि ताईं जेका हुन में पेशरफ़ थी आहे कि हिकिड़ी इंक्वायरी कमिटी SSP हैदराबाद कॉन्स्टिट्यूट कई आहे ऐं असां हुनजो पोस्टमार्टम कराए चुका आहियूं 174 हादसाती मौत जूं जेके प्रोसीडिंग्स आहिनि उहे असां इनिशिएट कराए चुका आहियूं। जेके बि उन वक़्तु स्कूल में टीचर्स मौजूदु हुआ, जेके छोकिरी जा क्लास टीचर्स हुआ, सब्जेक्ट टीचर्स हुआ, जेके गेट ते गार्ड मौजूदु आहे, जेनेटोरियल स्टाफ, एडमिनिस्ट्रेशन में जेके बि माण्हू हुआ, असां उन्हनि जा बयानात वरिता आहिनि। उन खां अलावा जेके बि जेके ॿ तव्हां अगरि CCTV फुटेज ॾिठी हुजे जेके हाणे सोशल मीडिया ते आहे, त ॿ जेके माण्हू आहिनि जेके उन वक़्तु उनखे रोकनि था, उन्हनि सां उन्हनि छा ॻाल्हायो आहे, उन्हनि सां बि असां बयान वरिता आहिनि रिटन। त उन्हनि असांखे ॿुधायो आहे एज़ ऑफ नाउ त असांखे इहो ई थो लॻे त डेफिनेटली सुसाइड आहे, बट छाजे करे हिकिड़ी 12 खां 13 साल जी जेका ॿार आहे उहा सुसाइड करे थी, छा रीज़न हो, छाजे करे उन एतिरो एक्सट्रीम स्टेप वरितो आहे, इहो फ़िलहालु असां फाइंड आउट कयूं पिया आहिनि। इंशाल्लाह सून असांखे हिन में का न का शइ पेशरफ़ थी वेंदी।